अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम नेट छा करे सां गॾु आऊं मेज़बान मुश्ताक राजपुर। अॼु असीं ॻाल्हायूं था पाकिस्तान बल्कि सिंधी बलोचिस्तान जे फिशरमैन जे मसइलनि ते। फिशिंग ऐं उन सां लाॻापियल जेके मसइला आहिनि तमामु घणा पुराणा आहिनि। उन ते गुज़िरियल चंद सालनि में ॾाढो तेज़ी सां जेके फिशरमैन उन्हनि स्ट्रगल कई आहे, उहा ॾाढी प्रोमिनेंटली आहे, इंटरनेशनल लेवल ते उनखे रिकग्नाइज़ कयो आहे। अॼु असीं उन वारे सां ॻाल्हाईंदासीं त ठेकेदारी खां अलावा फिशिंग पॉलिसी ऐं उन सां रिलेटेड ॿिया कहिड़ा मसइला आहिनि। असां पंहिंजे स्टूडियो में दावत ॾिनी आहे उन हवाले सां लाॻापियल माण्हुनि खे। साईं मुंहिंजे साॼे पासे वेठनि मोहतरम हाजी शफ़ी अहमद जामोद साहब, पाण फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी जी मैनेजिंग कमेटी जा मेंबर आहिनि, कराची जा तमामु सीनियर सियासतदान चओ उन्हनि खे, कराची जा साबिक़ चेयरमैन रहिया आहिनि। उनजे भर में वेठा आहिनि मोहतरम मजीद मोटाणी साहब, पाण पाकिस्तान फिशर पोक कराची जा प्रेसिडेंट आहिनि, ऐं सिंध जो नौजवान लेखक मुहक़िक़ जमाल शोरो साहब, पाण प्रोग्राम कोऑर्डिनेटर आहिनि पाकिस्तान फिशर पोक फोरम जा। साईं ॻाल्हि ॿोली शुरूआत तव्हां सां था करियूं। फिशिंग ते ॾाढो बहस थिए थो, फिशिंग पॉलिसी ते, ऐं एतिराज़ उथनि था जेके फिशरमैन्स आहिनि उहे ख़ुशि न आहिनि ओवरऑल जेका फिशिंग पॉलिसी आहे, ऐं हुकूमत जो इंट्रस्ट बि अचे थो, मीडिया बि उन में इंट्रस्टेड आहे। उनजे बावजूद बि कहिड़ा प्रॉब्लम्स आहिनि फिशिंग पॉलिसी में? फिशिंग पॉलिसी असल में आहे ई कोन्हे। पॉलिसी आहे डीप सी फिशिंग पॉलिसी। डीप सी फिशिंग अलॻि आहे, पॉलिसी नेशनल फिशिंग पॉलिसी जी जुदा ॻाल्हि आहे। अच्छा, असां चाहियूं था त फेडरल गवर्नमेंट प्राउंशियल गवर्नमेंट जे कंसर्न सां बलूचिस्तान जी जेका कोस्टल एरिया आहे उन्हनि खे जे बि रिप्रेज़ेंटेटिव खे उन कमेटी में खणी ऐं असांखे नेशनल फिशिंग पॉलिसी जोड़ी वञे उन्हनि जे मशवरे सां, जेका इस्लामाबाद में न जोड़ी वञे बल्कि उहा इन्हनि जे हदनि में जोड़ी वञे, जेके उन्हनि जे जेके एक्चुअल माहीगीर आहिनि जेका उन्हनि खे रिप्रेज़ेंट कनि था, उन्हनि जे सलाह मशवरे सां जेकॾहिं पॉलिसी जोड़ी वेंदी त उहा पाइदार ऐं उन्हनि जे मुफ़ाद में हूंदी ऐं मुल्क जे बि मुफ़ाद में हूंदी। पर जेकॾहिं उन्हनि खे ओवरलुक करे जेकॾहिं ठाही वई पॉलिसी त पोइ अहिड़ियूं पॉलिसियूं ठहंदियूं जेके हींअर हलनि पियूं, जीअं डीप सी फिशिंग आहे। हाणे डीप सी फिशिंग 40 सालनि खां विच में गैप बंदि थी वियो, पर आउं सम्झां थो त इहो हले पियो। इहे जहाज़ इनवाइट कया विया आहिनि जंहिं मुल्क मां पहिरीं उते जो जाइज़ो वठो त उते इहे अलाउ आहिनि। अच्छा, ताइवान में बैंड आहिनि, कोरिया में बैंड आहिनि, जापान में बैंड आहिनि, कहिड़ी मुल्क में स्कैंडिनेवियाज़ में टोटल बैंड आहिनि। पहिरीं हुआ ई उते। मूंखे यादि आहे त 40 साल पहिरीं हिते शेख जलील हूंदो हो असां हिन में MD मेरिन डिपार्टमेंट में। सो उन वटि इहा पॉलिसी आहे, मूं ख़ुदि अप्लाई कयो त असांखे स्कैंडिनेवियाज़ वारा ऑफर कयूं त फ्री ऑफ कास्ट अवां तेल विझो ऐं पंहिंजो पायलट खणी अचो, कैप्टन खणी अचो, जहाज़ खणी वञो। अच्छा, उन में मूं अप्लाई बि कयो, पर फेडरल गवर्नमेंट कोन ॾिनी, उहा ॿी ॻाल्हि। पर आउं अणॼात हुन में मूंखे ख़बर कोन्हे थी एॾो को नुक़सानु आहे। मूं चयो त पोइ तव्हां खणी अचां थो त अगरि हलियो हलियो, न हलियो त स्क्रैप में ॾेई छॾिबो। उन में जेको फ्रीज़िंग वग़ैरह हूंदी उहो समुंड जे बजाए ॻोठ में राहे उनखे फ्रीज़िंग प्लांट उते लॻी वेंदो ॻोठ में, हलंदो त हलाइबो, न हलंदो त उते ॿियारे छॾिबो। सो मुंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि हिते अप्लाई कयो, पर ॿार हुउसि, पढ़ंदो हुउसि, मूंखे वधीक ख़बर कोन्हे। सो उन टाइम खां वठी इहे पॉलिसियूं ठहंदियूं रहंदियूं। चङो थियो त मूंखे उहा कोन मिलियो लाइसेंस, पर उन खां पोइ घणा ऑफर थिया, पर मूं हथु जोड़े कई त जेका ॿियनि जे लाइ असीं रड़ियूं था करियूं त हीअ नुक़सानदेह जार आहिनि, जेके हिन में ओवर फिशिंग कनि पिया। सो जेकॾहिं ॿिया नुक़सानु कनि था त ॼामोट खे जेकॾहिं लाइसेंस मिलंदो उहो बि साॻियो नुक़सानु कंदो। बट पेट ज़रूरु न भरबो, जेब गरम थींदसि, बाक़ी नुक़सानु माहीगीर जो। त सो असांजो ज़मीर गवारा नथो करे, तंहिंजे करे असां उहो रिफ्यूज़ कयोसीं। ऐं पर जेकी हींअर पॉलिसी जे मुताबिक़ जेके जार ठहिया आहिनि, डीप सी खे जेको ॾिनो वियो आहे उहो तमामु ग़लति आहे। ऐं उन में जेका ठही इहो लाइसेंस कंहिं अवॉर्ड कयो आहे डीप सी फिशिंग जो? लाइसेंस ॾींदो आहे MFT वारा ॾींदा आहिनि, फेडरल गवर्नमेंट ॾींदी आहे, जेका आहे जंहिंजो हिते रिप्रेज़ेंटेटिव MFT वारा आहिनि, ऐं हुते फेडरल गवर्नमेंट उनखे डील करे थी, एग्रीकल्चर मिनिस्ट्री। अच्छा, ऐं इन में असां जॾहिं घणो रड़ियूं कयूंसीं, तंहिंखां पोइ चीफ एग्ज़ीक्यूटिव मीटिंग हिकिड़ी सॾाई, जंहिंमें आउं शुक्रगुज़ार आहियां जेको असांजो नेवी जो कमांडर तैयब नक़वी हो, उहो असांजो चेयरमैन थी आयो। उनजी बि असां मुखालफ़त कई, छो आयो आहे, चेयरमैन जे कहिड़ा इंट्रस्ट आहिनि, जेको हिकिड़ी मामूली सोसाइटी में थो अचे या हिन में नेवी थी अचे, असांखे त उहो हुन इंट्रस्ट आहे। पर हुन ॻोठु ॻोठु घुमियो, असां सम्झंदासीं बाक़ी सिंसियर हो, ऐं हुन जेको परवेज़ मुशरफ जे साम्हूं पंहिंजी
प्रेज़ेंटेशन ॾिनी ऐं हुन में हुन अखिए में ॻोड़ा हाणे चए त आउं पंहिंजे माईगीर वारनि खे उन्हनि जे औरतुनि खे आउं कहिड़ो मोह ॾेखारींदुसि जेकॾहिं हिनखे बैन नथो करे। सो इहा पॉलिसी बिल्कुलु ग़लति आहे। अंगे अखरनि सां हुन ॿुधायो त इहा बैंड आहे, पर आउं हुन सां गॾोगॾु आउं MSA खे बि चवंदुसि। हुननि चयो त जॾहिं परवेज़ मुशरफ चयो त बाबा हिननि खे नोटिस ॾियो, त हुननि चयो ऑलरेडी नोटिस ॾेई चुका आहियूं, हिननि ख़िलाफ़ वर्जियूं कया आहिनि। उन वक़्तु असां इन जी पॉलिसी जे मुताबिक़ 25 मेले खां परे 200 मेले ताईं हुनखे फिशिंग जी परमिट इजाज़त हुई लाइसेंस में, पर उहे ख़िलाफ़ वर्जियूं कंदा हुआ। 12 मेले ते 10 मेले ते 12 मेले ते हिते ईंदा हुआ। तंहिंजे करे MSA उन्हनि खे फाइन कंदी, फोरफिट कयूं, हुन ते करोड़नि जा फाइन थिया, पर उहे मुड़ंदा कोन हुआ अचंदा। पोइ इन में जॾहिं बैन थियो त पोइ शफ़ी नियाज़ उन कमेटी जो सरबराह थियो, जेका फिश बोर्ड ठहियो। फिश बोर्ड में बजाए हिन जे की माहीगीरनि जा रिप्रेज़ेंटेटिव उते रखजनि, न बलोचिस्तान जा न सिंध जा, जेके ॿई कोस्ट हिते रखनि था, जेके जंहिंसां समुंड वाबस्तु आहे, उन्हनि जे माहीगीरनि जे नुमाइंदनि खे कोन खयो वियो, बल्कि डीप सी जा जेके ओनर्स आहिनि उन्हनि खे उन कमेटी ते उहे केरु आहिनि? डीप सी जा ओनर जेके आहिनि उहे तव्हांजी कम्युनिटी माना फिशर न सवाल ई उहे उन्हनि जो फिशर तबाह थिए बर्बादु थिए, उन्हनि जो वास्तविक हुन इंडस्ट्रियल आहिनि, इन्वेस्टर आहिनि, जेको ॿाहिरां खणी ईंदा आहिनि, लाइसेंस वठी जहाज़ ॿारनि सां ॿाहिरियां हलाईंदा आहिनि, उहे हूंदा आहिनि। फिशरमैन जो त कॾहिं उन्हनि सां वास्तो ई कोन रहियो। अच्छा, उहे सभु ईअं सो उहे लाइसेंस खणी हिते हलाईंदा आहिनि। हाणे उन में मुख़्तलिफ़ ख़िलाफ़ वर्जियूं थियनि। हाणे हिकिड़ो त उहे जेको फिशिंग कनि था, उहे 70% जेके मच्छी भरे थी उहे वरी वापसि समुंड में फिटी था कनि, जंहिंसां हिकिड़ी पॉल्यूशन थी पैदा थिए। ॿियो उते इहो मरे थी मच्छी, ओवर फिशिंग जे करे उहा ख़तमु थी थिए। उन जे करे वॾी मच्छी जो कूत बि ख़तमु थो थिए, खुराक उन जी ख़तमु थी थिए। भई साहिबु तव्हां खां जे पुछां, 20 साल तव्हां फिशिंग सां अटैच रहिया आहियो, हींअर तव्हां फिशर फोक में आहियो, तव्हांजा कहिड़ा एतिराज़ आहिनि हिन फिशिंग जेका पॉलिसी त सच आहे कोन, बाक़ी जेको चवनि था डीप सी फिशिंग जेका आहे? मसइलो इहा त जॾहिं आम जेको फिशरमैन आहे, जेको आम जंहिं नंढी लॉन्च आहे, जेको पाण वञी थो फिशिंग करे पंहिंजे पाण ते वरी मार्केट में खपाए थो, उन कहिड़ो लॉस थो पहुचे हिन मां? हा, उहो मां ॿुधाइणु वञा पियो त 1980 में जेको आहे हे घणी तादाद में अचणु शुरू थिया डीप सी ट्रालर्स जेके पाकिस्तान में। पहिरीं त हे अनलीगल तरीक़े सां हिते आया, उनखां पोइ बाक़ाइदा जेके आहे सो हिननि कोशिशि की गवर्नमेंट खे लाइसेंस वठण जी, पर जॾहिं अनलीगल तरीक़े सां आया त जॾहिं असां पंहिंजी अखियुनि सां ॾिठोसीं हुते, त उहे जेका पंहिंजी मतिलब जी जेका मच्छी कढंदा हुआ, उहा सम्झां थो 10 या 20% उन मां हूंदी। बाक़ी मच्छी जेका समुंड में फिटी कंदा हुआ, त उनखे पाणी जो प्रेशर हणी पोइ, यानी एतिरी तादाद में हूंदी जो पाणी जो प्रेशर हणी उनखे पोइ फिटी कंदा हुआ। अच्छा, शुरू में हिननि छा कयो त जेके मक़ामी माहीगीर हुआ, ख़ुदि मूंसां ई वाक़ियो पेश आयो त जेके मक़ामी माहीगीर हुआ उहो राति जो ॼार समुंड में फिटो कंदा हुआ, पोइ फजर जे टाइम जेको आहे सो वरी कढंदा हुआ। मच्छी जेका पास ईंदी हुई उहा कढी उनखे बर्फ़ में विझंदा हुआ। त जीअं असां ॼार फिटा कयासीं समुंड में राति जो, त हो जेको आया पंहिंजे ट्रॉलिंग सां गॾु उहो असांजो नेट पासां गॾु खणी विया। अच्छा, पर उन ज़माने में छा त हो अनलीगल तरीक़े सां आया हुआ, केरु हुआ, किथां आया हुआ, इहा ख़बर कोन हुई। हो त असांजो नुक़सानु करे तंहिंखां पोइ हलिया विया। उनखां पोइ जेको आहे सो हुननि बाक़ाइदा लाइसेंस वठण जी कोशिशि की, ऐं हिते बि गवर्नमेंट खे आउं सम्झां थो इन करे त पॉलिसी जी ज़रूरत इन करे आहे त पॉलिसी उन्हनि माण्हुनि सां गॾिजी ठाही वञे जंहिंजो रोज़गारु आहे, जेको हिन शइ खां ॼाणनि था। हाणे लाइसेंस जे वठण जे लाइ हिते हिकिड़ा ग़लति इशू ठाहिया विया त भई ओड़े पाणी जी या गहरे समुंड जी जेकी मच्छी आहे उहा या त मरी ख़तमु थी वञे थी, या पोइ हितां खां हिजरत करी वञे। लिहाज़ा हिन खे अहिड़ो तरीक़ो कयो वञे जो इस्तेमाल में अचे, हीअ मारणु घुरिजे। इन जे लाइ ज़रूरी आहे त हुननि खे जेकी आहे सो डीप सी खे लाइसेंस ॾिना वञनि, और हिते जा जेका मक़ामी माहीगीर आहिनि उहो फिश जेकी आहे सो मारे ई कोन था सघनि, ॿाहिरि वञी कोन सघनि था। पर आउं सम्झां थो त मुंहिंजे नज़र में इहे सभु मान आहिनि। उहो सिर्फ़ु एतिरे लाइ हो त जेकी लाइसेंस उनखे ॾियणो हो, उन मां जेके उन्हनि जो जेके बि ऊपर जी कमाई उन जा इहे मसइला हुआ। अच्छा, उनखां पोइ जॾहिं तय्यब नक़वी आयो, हुननि जॾहिं सॼी कमेटी खे ॾिठो कुझु टाइम पहिरीं, त असां बि उनजी मुखालिफ़ कंदा हुआसीं, पर पोइ जॾहिं हुन कमेटी खे ॾिठो, हुन सॼी शइ ॾिठी, त हुनजे ज़हन में इहा ॻाल्हि आई त हीअ त वाक़ई ज़ुल्म आहे। हुन पाण महसूसु कयो। पोइ जॾहिं हुन कुझु टाइम जे लाइ जेके लाइसेंस हिन जा बैंड थिया डीप सी जा,
त उन सां थोरे टाइम में बि फ़र्क़ु आयो, फिशिंग में इज़ाफ़ो थियो बाक़ाइदे। उन्हनि जीअं असां प्रोग्राम करे बाक़ाइदे ॻोठ में असां ख़ुशी मनाईसीं। उन खां पोइ जेको आहे सो हिकिड़ो ई मेरीन बोर्ड बनायो वियो, जंहिंजी शफ़ी नियाज़ जेको हुनजो चेयरमैन हो। पर मज़े जी ॻाल्हि इहा आहे, उन में असांजे कमेटी मां या असांजे सोसाइटीअ मां को बि माण्हू शामिलु कोन हो। अच्छा, उन में शामिलु हुआ या त गवर्नमेंट जा उहो कामोरा, या न त पोइ शफ़ी नियाज़, जे न त उहे ट्रालर वारा जेके वापारी हुआ, जेको उतां उन्हनि ट्रालर जा मालिक पाकिस्तानी लोकल बि आहिनि। हा, आउं सम्झां थो आहिनि, पर तरीक़ेकार असली आहे त हे घणा करे जॉइंट ते आहिनि। इन करे त जापान में, कोरिया में जॾहिं हिननि ते बैंड लॻी वियो त उहे बेकार पइजी रहिया। हाणे हू इन्हनि शइ खे किथे उहो खपाइनि। अहिड़े हवाले सां त को बि अहिड़ो माण्हू जहिड़ो लाइसेंस मिले असांजो रुॻी हुते ट्रालर्स हले त बहितर थिए। इन करे त हुननि मुल्कनि में जेको आहे त बैंड लॻी चुको आहे। जमाल, यानी जेकॾहिं 35 नॉटिकल माइल्स जेके आहिनि उन खां परते ट्रॉलर्स खे फिशिंग राइट्स लाइसेंस मिले थो त पोइ तव्हांजे ख़्याल में जेको असांजो नंढो फिशरमैन आहे उन जा राइट्स डिस्टर्ब थियनि था? जेको ओरियूं हिसो आहे समुंड जो, उन खां पंहिंजे कोस्टल बेल्ट खां वठी 12 किलोमीटर ताईं, त उनखे नॉटिकल माइल्स जी इजाज़त आहे फिशिंग जी? ॾिसो, माना आउं चवां थो त बेसिकली एप्रोच ते आहे त फिशिंग जे हवाले सां गवर्नमेंट पहिरीं त पॉलिसी ऐं उन्हनि ॻाल्हियुनि खे डिस्कस दोस्तनि कयो बि आहे। पर जेकॾहिं हिकिड़ी सस्टेनेबल एप्रोच छा आहे फिशिंग जे कॉन्टेक्स्ट में, पहिरीं इहो आहे त तव्हां वटि रिसोर्सिस आहिनि केतिरा, ही नॉटिकल माइल या जुरिसडिक्शन तय करणु, इहे सभु शयूं त थियनि थियूं बाद जी ॻाल्हि आहे। फिशिंग कम्यूनिटी खे केतिरो राइट आहे ऐं ॿियनि खे केतिरो हुजणु घुरिजे। हिकिड़ा माण्हू सदियुनि खां हिकिड़ी जॻह ते फिशिंग कनि पिया ऐं उन्हनि वटि इहा कैपेसिटी आहे, कैपेबिलिटी आहे, जंहिंजे करे कॾहिं कॾहिं तव्हां ॾिसंदव त माना अक्सर असांजा इंडिया में माहिगीर वञी पकिड़जनि था। छो था पकिड़जनि? माना हुननि वटि एतिरी कैपेसिटी आहे, कैपेबिलिटी आहे जो हू परे ताईं बि वेंदा हुआ ऐं अॻे बि वञी परे परे खां मच्छी मारे ईंदा हुआ। असां वटि मसइलो इहो आहे त पॉलिसी ठहे थी इस्लामाबाद में ऐं उहे चवनि था त उन्हनि पंहिंजा हिकिड़ा बॉर्डर फिट करे छॾिया आहिनि। बाबा 35 मीलनि खां वठी जेको आहे सो 200 नॉटिकल माइल जेको एक्सक्लूसिव इकनॉमिक ज़ोन आहे उन ते हिननि जेको आहे सो पॉलिसी ठाहे छॾी। पर हाणे जेकॾहिं चयूं त बाबा असांजो एॾो सारो इकनॉमिक ज़ोन आहे, हिन में असां फिशिंग ट्रॉलर्स खे असां ॾिनी आहे, इजाज़त ॾिनी आहे, त उन जो अफेक्ट छा पियो थिए? अफेक्ट इहो थिए थो उहे आया 12 नॉटिकल माइल इवन कॾहिं कॾहिं माना इहा बि दोस्तनि जी रिपोर्ट्स आहिनि त क्रीक्स जे अंदरि पिया ट्रॉलिंग कनि। हाणे हेॾा वॾा डीप सी ट्रॉलर जिन खे डीप सी आहे, फैक्ट्री शिप्स आहिनि, स्टेट ऑफ द आर्ट जेके फिशिंग गियर्स आहिनि उन वटि, उहे जेकॾहिं क्रीक्स में वेही फिशिंग कंदा, 12 नॉटिकल माइल जे अंदरि वेही फिशिंग कंदा त उन मच्छी जी छा सूरत हाल थींदी? पहिरियों हिकिड़ो फैक्टर। नंबर ॿियो इहो आहे त जॾहिं साईं वारनि जीअं ॿुधायो त 2000 में कुझु इंटरवेंशन थी, प्रेसिडेंट इंटरवेन कयो ऐं बैन लॻायो, पर पोइ ख़बर न आहे त कहिड़ियूं उन्हनि खे विजुआत नज़र आयूं। चयूं त बाबा असांजा डिप्लोमेटिक प्रेशर्स आहिनि, छो त असांजा चाइना सां दोस्ती आहे, असांजी ताइवान सां दोस्ती आहे, असांजी साउथ कोरिया सां दोस्ती आहे, हाणे असीं उन्हनि सां फिटाए नथा सघूं, इन जे करे जेको आहे असां वरी हिननि खे लाइसेंस ॾियणो आहे। उहा तव्हां पंहिंजी दोस्तीअ जे कॉस्ट ते इकनॉमिक रिसोर्सिस ॿियनि खे छो था तबाह करियो? हिकिड़ी जेकी कम्यूनिटी आहे जेका लखनि जी तइदाद में उनजो गुज़रान आहे, माना हिकिड़ी एप्रोच जीअं मूं तव्हांखे ॿुधायो न त हीअ एप्रोच जी फ़र्क़ु आहे। हिकिड़ो गुज़रान जे जेको रोज़ीअ जो या गुज़रान जो जेको सबबु आहे उनखे उन्हनि बिज़नेस एप्रोच में कयो त बाबा असांखे कुझु $1000 जेको आहे सो असांखे मिलनि था लाइसेंस फी, ऐं असांजी एॾी वॾी जेको आहे सो इकनॉमिक ज़ोन आहे उहो एक्सप्लॉइट न कंदासीं त जेको आहे सो ख़तमु थींदो। इन जे करे असां उहो कयो। उन कुझु डॉलरनि जे करे केॾी वॾी कम्यूनिटी जे जेको आहे मुस्तक़बिल जो जेको चवंदा त बाबा दुनिया जी जॾहिं सभु खुराक जा ज़रिया बंदि थी वेंदा या ख़तमु थी वेंदा त समुंड जेको हूंदो सो वाहिद ज़रियो हूंदो जेका सॼी दुनिया खे खुराक मुहैया कंदो। पर सूरत हाल इहा आहे त सॼी दुनिया में समुंड ख़तमु थी वियो आहे। हाणे जिते जेके वञी कुझु पॉकेट्स बचिया आहिनि, कुझु हिते पाकिस्तान जे हवाले सां आहिनि, जेको इंडस डेल्टा जो, छो जो जेके बि डेल्टाइक एरिया आहिनि सॼी वर्ल्ड में उहे फिशरीज़ जे हवाले सां ॾाढा रिच आहिनि। उनजो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो इकोसिस्टम आहे, इकोलॉजी आहे, जंहिंजे करे माना फिशरीज़ रिसोर्सिस खे उहे तमामु घणो इनरिच कंदा। हाणे उन्हनि जॻह जेके उहे पॉकेट्स बचा आहिनि उन्हनि में ही जेको आहे सो सॼी पंहिंजे मुल्कनि में त ॿियनि बांग्लादेश में बूलो गुजो त बैन लॻो पियो, पर उहे बंगाली साॻिया अची असांजी क्रीक्स में उते ई उहे माना डिस्ट्रक्टिव ने यूज़ कंदा। साईं जापान में या साउथ ईस्ट एशियन कंट्रीज़ जा जेके ट्रॉलर्स आहिनि उन्हनि में उन्हनि जा नेट्स जेको आहे उते इहे डीप सी ट्रॉलर बैन लॻा पिया आहिनि, पर उहे अचनि था छो त बाबा असांखे दोस्ती करणी आहे, असांखे दोस्ती जे सदिके त बाबा माहिगीरनि जी रोज़ीअ ते लत हणो। पहिरीं त इहे शयूं। हाणे हुन खां पोइ जेको शुरू में हो 2000 में हो त बाबा 50 खां 200 नॉटिकल माइल जी ड्यूरेशन में हुनखे करणी आहे फिशिंग। हू मोस्टली जेको मूं तव्हांखे ॿुधायो त इनसाइड क्रीक्स ईंदा हुआ 10 मारा। पोइ वरी इनसाइड क्रीक न अचनि त पोइ ठीकु आहे छा? न, कहिड़ी बि सूरत में
डीप सी टालर चाहे ऐं तव्हांखे ॿुधाए थो छॾियां, चाहे असांजो पंहिंजो फिशरमैन यूज़ करे, चाहे उहो ॿाहिरियों माण्हू हुजे, जेको बि डिस्ट्रक्टिव मेथड यूज़ करे थो उहो नेचुरल रिसोर्सिस जी दुश्मनी करे थो। असांजो पंहिंजो फिशरमैन हींअर यूज़ करे पियो, मे बी कंहिं हद ताईं, छो जो हिकिड़ो कॉम्पिटिशन आहे, पर छो जो हितां जो माण्हू जेको आहे हिकिड़ी ट्रेडिशनल फिशिंग कंदो रहियो आहे, जेको ओरिजिनल फिशरमैन आहे उहो डिस्ट्रक्टिव मेथड मुंहिंजे ख़्याल में उहो यूज़ करे नथो सघे, छो जो उनजी माज़ी में बि केतिरनि सदियुनि खां वठी उनजो रोज़ी ऐं रोटीअ जो ज़रियो आहे, ऐं उनजी ईंदड़ जनरेशन्स में माहीगिरी हिकिड़ी अहिड़ी कम्यूनिटी आहे जेको मुंहिंजो थोरो घणो एसोसिएशन रही आहे उन्हनि सां, उन में इहा बि नज़र अचे त माना उहो ॿिए प्रोफेशन में वञण खां ॾाढो कतराइनि था, या ॿिए प्रोफेशन में ॿियनि सम्झो त विर्चुअली वञनि ई कोन था। तव्हां ॾिसो जेकॾहिं इंडस डेल्टा जे या न सिंध जा जेके मिठा पाणी आहिनि उन में मच्छी जी तबाही थी वई आहे, मंछर जी तबाही थी वई आहे, त उहो माहीगीर केॾी महिल तव्हांखे बदीन जी 0 पॉइंट ते थो मिले, केॾी महिल तौसा ऐं चश्मा बैराज ते थो मिले, के तव्हांखे तरबेला डैम ते पिया मिलनि, माना माहीगीर वरी माहीगिरी कंदो, उहो माना ॿियो कमु नथो करे सघे। ऐं माहीगीर जेको माहीगिरी करे थो उहो माना डिस्ट्रक्टिव पंहिंजी रोज़ी मुस्तक़बिल जे रोज़गार जे ज़रियनि खे ख़तमु नथो करे, इन जे करे माना उन्हनि खे का न का अहिड़ी शइ ज़रूरु आहे, जेकॾहिं उन मां कुझु अहिड़ा यूज़ कनि बि था, उहा अहिड़ी शइ आहे जेका उन्हनि खे मजबूर थी करे। हाणे हिकिड़ो माण्हू जीअं मजीद मोटाणी ॿुधायो त असांजा ॼार राति जा लॻा पिया आहिनि ऐं हू ट्रॉलर अचनि था, ट्रॉलिंग कंदा विया, असांजा ॼार बि पाण सां खणी विया हलिया, त उहो ख़बर ई कोन पई। हाणे ॿुधाए त उहो अॻियो माण्हू कहिड़ी दाद फ़रियाद कंदो, उनजो रोज़ी रोटीअ जो ज़रियो जेको ॼार हो उहो बि वियो हलियो, उहो माण्हू छा कंदो? पोइ उहो रिएक्शनरी जेके अचनि था, जेके रिएक्शन्स इंसान जे अंदरि अचनि था, उन्हनि में फिशरमैन लोकल फिशरमैननि बि कुझु हद ताईं इहे वेंचिस या ॿिया अहिड़ा जेके टेक्निकल आहिनि उहे शयूं जेके इन्हनि यूज़ कयूं आहिनि, पर माना उनजी क्वांटिटी एतिरी न आहे, पर मुस्तक़बिल जे वॾे में वॾी थ्रेट आहे, छो जो जेकॾहिं इन्हनि शयुनि खे हिन वक़्त ताईं स्टॉप न कयो वियो त मुस्तक़बिल जी वॾे में वॾी थ्रेट आहे। त छो जो हींअर त असां वटि जेको आहे सो कुझु 50-100 जेके ॿाहिरियां डीप सी टालर हूंदा या 50-100 असांजी लोकल अहिड़ी शयूं हूंदियूं, जेके हिन वक़्त में इहे कंट्रोल न थियूं त मुस्तक़बिल जो अहिड़ियूं अगरि 5000 वेंचिस ठही पियूं त असांजे समुंड जी छा सूरत हाल हूंदी, उनजो माना आउं को मिसाल नथो ॾेई सघां। त राइट, ॻाल्हि ॿोल खे जारी रखंदासीं, वक़्तु पोइ नंढी ब्रेक जो। नाज़रीन, असीं ॻाल्हायूं पिया पाकिस्तान जे फिशरमैन जे मसइलनि ते, ॻाल्हि ॿोल जारी रहंदी, वक़्तु पोइ नंढी ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। सर, जिन मसइलनि जी तव्हां ॻाल्हि पे कई जामोद साहब, तव्हांखां पुछणु पियो चाहियां, हीअ जेका पोइ फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी आहे उहा छा थी करे, मतिलबु जेकॾहिं तव्हां उनजा नुमाइंदा आहियो, ॿिया दोस्त बि आहिनि, उहे उन फोरम खे छो नथा एक्टिवेट कनि, उतां हिननि मसइलनि जी निशानदेही थिए? त फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी जो बैकग्राउंड आहे त पाकिस्तान खां पहिरीं जी बनियल आहे सोसाइटी आहे। अच्छा, इहा इन में आउं सम्झां थो कोऑपरेटिव सोसाइटी पाकिस्तानी एशिया जी न त पाकिस्तान जी वॾे में वॾी सोसाइटी आहे, जंहिंमें 13,000 मेंबर आहिनि इन में, ऐं उहा स्मूथली ऐं पंहिंजे उन में आहे वेल्थ संदन पंहिंजी आहे, हार्बर रन करणु, वेलफेयर जा कम करणु, थोरा थिका केतिरा सेटिस्फाई कोन आहियूं त ओतिरे क़दुरु आहे, अञा वधीक गुंजाइश आहे जेके असां नथा करे सघूं। हिन में असांजो पोणा 2 साल थिया आहिनि अॼु ॾींहं ताईं, त असांजो हीउ कोन थी सघियो आहे त असां इलेक्शन करे सघूं। अच्छा, छाकाणि जो फस्ट इलेक्शन फस्ट मीटिंग थींदी जंहिंमें चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन खे चुनंदो। आउं हिकिड़ो मेंबर आहियां मैनेजिंग कमेटी जो, पर 2 ॿिया मेंबर आहिनि, असांजे 15 मंझा 3 मेंबरनि ते मुश्तमिल इहा जेका बॉडी आहे उहा हले पई। सो इहो मुनासिबु कोन्हे, सरकार खे हुजे त हिनखे पहिरीं एक्टिव करे। बाक़ी फिशरमैन जा जेके मसइला आहिनि उहे हर सतह ते फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी कया आहिनि, उन्हनि जे वेलफेयर खां अलावा चाहे उन में फिशरमैन तैयब नक़वी जो ज़िक्र कयो त उहो हलियो, इहो ई मसइलो हो। अच्छा, तव्हां परवेज़ मुशर्रफ साहब सां मुलाक़ात जी ॻाल्हि कई त उन सां ॻाल्हियूं थियूं, पोइ उन खां पोइ इहा ॻाल्हि अॻिते वधी कोन छा? उन खां पोइ हुन चयो त उहो ठीकु आहे फॉरन इसको बैंड करियो, पहिरीं चई नोटिस करियो, पर MSA वारनि चयो त न, हिनखे अवां नोटिस असां ॾेई चुका आहियूं, ऐं बैंड करे सघो था, करोड़ों रुपया असां फाइन बि कयो आहे, ज़ब्त बि करे चुका आहियूं, ख़िलाफ़ वर्जियूं बाक़ाइदा कनि था। उन वक़्तु 25 मेल खां बिहाइंड इन्हनि खे इजाज़त हुई फिशिंग जी, पर हीअ ईंदा हुआ 10-12 मेले ते 8 मेले ते हिते फिशिंग कंदा हुआ, जंहिंजे फाइन में हुननि खां नोटिस बि निकिता ऐं उन्हनि खे फाइन कयूं। उन खां पोइ हिननि जेका कमेटी ठही जंहिंमें असांजी रिप्रेज़ेंटेशन न हुई,
तंहिंजे करे हुननि खे चयो त भई इन मथे जे सूर खे ई छॾिजे 25 मेले ते इहा ख़िलाफ़ वर्ज़ी था कनि, असां 12 मेले ते इन करे था छॾियूं त इहा ख़िलाफ़ वर्ज़ी न कयूं। अच्छा, हाणे उहा पॉलिसी चेंज करे छॾियूं त 25 मेले में असां चयोसीं त 50 मेले करियूं, सो उन्हनि वरी घटाए 12 मेले कयो। घटाए 12 मेले कयो। 12 मेले जो अजीब ॻाल्हि था कनि गवर्नमेंट या फेडरल गवर्नमेंट। उन खां पोइ तव्हां परवेज़ मुशर्रफ खे अप्रोच न कयो? फेडरल गवर्नमेंट अजीब ॻाल्हि थी करे त असां 12 मेले इन जे करे त प्राउंशियल ज्यूरिडिक्शन 12 मेले। हाणे असांखे ॿुधायो त असां प्राउंशियलिज़म लाइ केरु पियो धिके असांखे, जॾहिं असांखे चवंदा त अव्हांजी ज्यूरिडिक्शन 12 मेले त असां फेडरल में कोन आहियूं छा? असांखे धिकियो पिया त अव्हां प्राउंशियलिज़म अव्हांजी लिमिट 12 मेले, जॾहिं त असां 50 मेले ताईं फिशिंग करियूं पिया, ट्रॉलिंग नथा करियूं हैंड सां, पर जेके हीअ मिलाइनि था ट्रॉलिंग खे ऐं फिशिंग, पर फिशिंग ग्राउंड में ख़ुदि MFD या तस्दीक करे थी, संदसि बुक में लिखियलु आहे त फलानी मच्छी केतिरे फ़दम तां पकड़ी वई, जेका उहा पकड़ियूं था 40 मेले तां, 45 मेले तां, 50 मेले तां, जंहिंमें मंगर आहे, उनमें दवाण आहे, हुनमें चुकी आहे, इहे मच्छियूं जेके असां सार्टेज फिश आहे उहा मेथड ॿिए सां इस्तेमालु कयूं था। तंहिंजे करे असां चाहियूं था त उहे जेके जॾहिं असां अव्हांजो फेडरल गवर्नमेंट इहो रिकॉर्ड थी ॾिए त असां हुतां फिशिंग करियूं पिया, त माना उहा ग्राउंड त असां यूज़ करियूं पिया। बाक़ी जेको ग्राउंड नथो यूज़ करे असां अवल त हिननि खे ॾिजे ई न, पर जेकॾहिं अव्हां चओ था त असांखे फेडरल इंटरनेशनल इहो ॾेखारिणो आहे त भई असांखे यूटिलाइज़ करिणो आहे इहो ग्राउंड, त 50 खां पोइ ॾियो हुननि खे 200 मेले ताईं पियो, भले वञी उते इस्तेमालु। गवर्नमेंट घणो थी कमाए हिननि मां लाइसेंस मां? लाइसेंस मां त गवर्नमेंट खे ख़बर हूंदी, पर ॿुधो आहे त 80 लख रुपया लाइसेंस जेके मिले थो हुनजी जेब में पिया आहिनि सम्झो। उहा केतिरा अंडरस्टैंडिंग आहे उहा हाणे सरकार ॼाणे। मजीद साहिब, इहो मसइलो रुॻो मतिलबु कराची जा जेके मुहाणा आहिनि या ठटे या बदीन जा उन्हनि जा आहिनि, बलोचिस्तान जे मुहाणनि जो साॻियो मसइलो आहे? साॻियो मसइलो बलोचिस्तान जो बि आहे, बल्कि हुते जेको आहे सो वधीक नुक़सानु कनि था हे डीप सी ट्रॉलर। इन करे त जीअं सिंध जी ज़मीन आहे उहा तक़रीबन प्लेन आहे, किथां किथां जेको आहे सो गहराई ज़्यादा आहे, मगर बलोचिस्तान जा जेके इलाइक़ा आहिनि, ओरमाड़ो आहे, सताड़ो आहे या गवादर खे वेझा वारा इलाइक़ा आहिनि, इहे तमामु किनारे खे ऑडर उते डीप वाधारे आहे, पाणी तमामु ऊनो आहे। इन करे जेको आहे सो तमामु थोरो फ़र्क़ु जेको आहे सो रहिजी वञे थो। इन करे मक़ामी माण्हुनि जा जेके ॼार जेके आहिनि उनखे तमामु घणो नुक़सानु पहुचाइनि था, वधीक में वधीक उनजो जेको आहे सो नुक़सानु कनि था। इन करे सम्झां थो त पूरी कोस्ट जा बलूचिस्तान ऐं सिंध जे कोस्ट जो जेको वॾे वॾो ट्रॉलिंग, जीअं जामोट साहिबु चवनि पिया त हाणे मतिलबु एॾी मच्छी बि कोन थी मरे, मतिलबु इहो छा वाक़ई मतिलबु फिशिंग हाणे एॾो को मुनाफ़ा बख़्श कमु न रहियो आहे छा? हा, तक़रीबन मच्छी जेकी आहे सो आम ईअं सम्झां थो त ख़तमु थी चुकी आहे, थोरी वञी रही आहे। हाणे जेकी फिश स्टॉक सर्वे आहे, उहो फिश स्टॉक सर्वे अञा ताईं हिते न थियो आहे। 1986 में थियो हो ऐं उनखां पोइ कोन थियो, त 20 साल थी विया आहिनि। न त उसूलतन हर 5 साल जे पुठियां फिश स्टॉक सर्वे हुअणु खपे, ऐं इन खां अलावा तादाद मुक़ररु हुजे त भई कहिड़ी मच्छी जेकी आहे उन जूं बूटियूं केतिरी तादाद में हूंदियूं। बॉटम ट्रॉलिंग आहे त बॉटम ट्रॉलिंग लाइ केतिरा असां वटि ट्रॉलर हुजनि, जे गिलनेट आहे त उन लाइ केतिरा हुजनि हा, जे लॉन्ग लाइनर आहे त उहो केतिरा हुजनि हा। इहा का बि सूरत हाल में जेकी आहे हिते कान्हे का। ॿी शइ जेकी माज़ीअ में जेका थी ग़लतियूं उहे इहे थियूं त जेको बि काणो नाणो जेको कारो नाणो कमाए अची हिते लाचियूं ठाहे, चाहे पेशावर में अचे चाहे किथां बि अचे, उनजी का बि उन ते मथे पाबंदी कोन हुई। त इहे सभ खां वधीक जेको आहे जेको सदीअ सां आबाद हिते कराची जे कोस्ट ते माहीगीर आहिनि उन्हनि खे ई नुक़सानु पहुतो। हालांकि राइट उन्हनि खे हुअणु खपे त जेको लांच अगरि बूट बनाए सघे थो त उहो ओरिजिनल माहीगीर हुजे हा। उहा गैर मुल्की माहीगीर इलाही आहिनि, मतिलबु कराची में त ख़ासि तौर ते इलाही सारा बंगाली आहिनि। बंगाली जेकी आहे सो जीअं 1971 में विया, तंहिंखां पोइ आहिस्ते आहिस्ते अचणु शुरू थी आहे। हाणे 1971 खां पोइ अचणु शुरू थिया, 1971 खां पोइ अची, यानी 1971 में हिते वेंदा रहिया सभु, उनखां पोइ आहिस्ते 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 के न के रस्ते अची शुरू थिया। उनजा वॾा वॾा ॻोठ जेके आहिनि सो आबाद आहिनि। फिशरी जे पासे में क्यामाड़ी में जेके आहिनि सो उन्हनि जी मच्छर कॉलोनी, असां वटि इब्राहिम हैदरी में कोस्टल एरिया ते जेके काफ़ी आबाद आहिनि। इन्हनि गैर मुल्कियुनि जो बि जेको बर्डन जेको आहे उहो समुंड ते उहे फिशिंग कनि था। जमाल,
फिशरीज़ हिकिड़ो प्योरली हिकिड़ो प्रोविंशियल खातो आहे, फेडरल गवर्नमेंट जो हुन सां सच को ताल्लुक़ ई कोन्हे को, हिकिड़ो सूबाई महकमो अचे थो, जेके सब्जेक्ट्स आहिनि, त पोइ छा था सम्झो हिन सॼे मामले में सिंध हुकूमत इन केस खे कीअं थी ॿुधे थी, खणे थी, उनजो रोल छा थो बीहे हिन सॼे में? सिंध हुकूमत माफ़ु कजो त माना उनजो आउं सम्झां थो त को जहिड़ो कर रोल जहिड़ो करे माना हिकिड़ो वाइट एलिफेंट डिपार्टमेंट ठाहे छॾियो आहे फिशरी, जंहिंजो कमु आहे माहीगीरनि खे तंग करणु, इंस्टीड ऑफ उन्हनि जे लाइ प्रोमोशन जे लाइ को कमु करणु घुरिजे। बाबा ठीकु आहे, तव्हां चओ था ठेकेदारी कयूं ऐं उन मां इनकम जनरेट कयूं या छा कयूं, उन्हनि में उन्हनि कहिड़ी इन्वेस्टमेंट कई आहे, उन्हनि कॾहिं उन्हनि खे पाणी इंश्योर कयो आहे, दरिया त सुको पियो आहे, कॾहिं मंछर में मां ज़हर वारो पाणी छॾे ॾिनो आहे, उहो मंछर जी उते तबाही करे छॾियूं, इन डिपार्टमेंट जो रोल कहिड़ो रहियो आहे, पहिरीं त उन ते शइ ते अचूं। ऐं उन खां पोइ हींअर जेको आहे सो सिंध गवर्नमेंट जो आउं हक़ीक़त में इन ॻाल्हि जे हक़ में आहियां त फेडरेशन जो इन शइ में कुझु बि नथो वञे। जीअं त साईं ॿुधाए थो माना पाण वटि जेको आहे सो 12 नॉटिकल माइल ताईं प्रोविंशियल जुरिसडिक्शन आहे, ऐं 12 नॉटिकल माइल खां वठी 200 नॉटिकल माइल ताईं जेको आहे फेडरेशन वटि आहे, जेको एक्सक्लूसिव इकोनॉमिक ज़ोन जेको चवनि था। बेसिकली फेडरेशन खे जेके बि पंहिंजी नेवी हलाइणी आहे, MSA हलाइणी आहे, उहे जेके बि शयूं हलाइणियूं आहिनि उहे वञी हलाइनि, पर फिशरीज़ जी पॉलिसी एक्सक्लूसिवली प्रोविंशियल डोमेन में हुजणु घुरिजे, जंहिंजो माना सॼी पॉलिसी प्रोविंसिस ठाहे। छो जो माहीगीर खे केरु थो डील करे, माहीगीर वेठो आहे इब्राहिम हैदरी में, माहीगीर वेठो आहे हाक्स बे में, मुबारक ॻोठ में, हिते हिन सॼे ॻोठ खां वठी बदीन जे 0 पॉइंट ताईं माहीगीर वेठो आहे, उहो त कोन वञी इस्लामाबाद में ॻाल्हाईंदो न। हाणे उन जी पॉलिसी इस्लामाबाद में वेही ठाहींदा त ॿुधायो त उन में प्रेज़ेंटेशन या रिप्रेज़ेंटेशन कहिड़ी रही आहे, पार्टिसिपेशन कहिड़ी रही माण्हुनि जी। त हमेशह इदारा जेके ठहंदा आहिनि या पॉलिसियूं ठहंदियूं आहिनि उहे माण्हुनि जी सहूलियत जे लाइ ठहंदियूं आहिनि, त उन्हनि खे फैसिलिटेट कजे, ग़रीब माण्हू खे जीअं वधि खां वधि रोज़गार जो करे सघनि। पर हिते ईअं शइ न आहे, हिते न बाबा हिननि चयो त बाबा जीअं डीप सी टॉलरनि 25 महिलनि खे वायोलेट पे कयो त उन्हनि खे लीगलाइज़ करे छॾियूं। माना अजीब हिकिड़ी कंट्राडिक्शन आहे न हुकूमत जी पॉलिसी में, तव्हां ॾिसो न। ऐं उन में चवंदा बाबा प्रोविंशियल राइट कोन्हे को हिन जे करे, माना अफेक्ट केरु पियो थिए, अफेक्ट त माहीगीर पियो थिए न। तव्हां कॾहिं माहीगीर खे पार्टिसिपेट करायो आहे, माहीगीर खे कॾहिं विहारियो आहे पार्टिसिपेशन में, तव्हां छा था चाहियो, तव्हांजी नज़र में छा हुजणु घुरिजे, इन खे कीअं करियूं। हाणे अहिड़ी सूरत हाल अची बि पहुती आहे जो जीअं ॿुधाइनि पिया, साईं ॿुधायो त लाड़ो मुसलसल हिकिड़ो लाड़ो ॿियो लाड़ो, माना लाड़े मां मक़सदु आहे त जेके ट्रिप एक्सपेंसिस थियनि था उहे बि पूरा कोन था थियनि। अगरि फ़र्ज़ु करियो 2 ॾींहंनि जी ट्रिप आहे होड़े जी या बोट जी, ऐं उनजा 10,000 रुपया एक्सपेंसिस थियनि था, त 6,000 रुपया बि कोन था निकिरनि, 5,000 रुपया बि कोन था निकिरनि। हाणे माना उन में माना उनजे ट्रिप एक्सपेंसिस जंहिंमें 10,000 कहिड़ी आहे, उन में तेल आहे, उन में राशन आहे, इन में फ्यूल वग़ैरह जेके बि इन फिशिंग गियर्स आहिनि वग़ैरह जेको बि थिए थो उहो सॼो अचे थो। हाणे ट्रिप एक्सपेंसिस में ई टकंदा। ऐं केतिरा माना 7 में जेका तव्हां होड़ा जेके आहिनि हींअर इब्राहिम हैदरी में तव्हां ॾिसंदो त उहे सॼा बीठा आहिनि किनारनि सां लॻा, ऐं उन्हनि ते हर होड़े ते किथे 15 माण्हू, किथे 10 माण्हू, किथे 20 माण्हू, उहे सभु वीचारा बेरोज़गार जहिड़ा करे वेठा आहिनि। ऐं छो वेठा आहिनि, माना छो जो असांजी बेसिकली अप्रोच कान्हे, असांजी पॉलिसी कान्हे, एब्सेंस ऑफ पॉलिसी आहे। हाणे असां इन खे कीअं जेको आहे सो माना माण्हुनि खे वापसि बहाल करिणो आहे, उन्हनि खे रोज़गार ते आणिणो आहे, इन जे लाइ त असां वटि फिश हुजणु घुरिजे। ऐं फिश छो कोन्हे का असांजी जेको आहे सो फेडरेशन वई इस्लामाबाद में, मच्छियुनि खे कहिड़ी ख़बर, इस्लामाबाद में को समुंड आहे छा? जेके पहाड़नि ते वेठा आहिनि, जिन खे को मींहुं थो पवे, उन्हनि खे कहिड़ी ख़बर त मच्छी किथां थी ठहे या कीअं थी ठहे, उनजी अप्रोच कीअं घुरिजे, बंगालीअ जो असरु कीअं थो पवे, या डीप सी टॉलर जो असरु कीअं थो पए, या जेकॾहिं हिन इलाइक़े में हिन टेबल जी गुंजाइश अगरि 4 होड़नि जी आहे, 4 किताबनि जी आहे, हिते असीं जेकॾहिं 200 किताब रखंदासीं त हिन टेबल जी सूरत हाल छा थींदी? त माना उहा ई साॻी ॻाल्हि समुंड जी कैपेसिटी अगरि 2000 बोट्स जी आहे, मतिलबु सिंध गवर्नमेंट लातालिक आहे हिन मसइले खां, हुननि जो इंट्रस्ट कोन्हे को? बिल्कुलु इंट्रस्ट कोन्हे को। जीअं सिंध जा ॿिया डिपार्टमेंट्स खे तव्हां ॾिसंदो, उन्हनि जी जहिड़ी ॿेड़ी ॿुॾी पई आहे, अहिड़े नमूने सां फिशरीज़ हुननि जो पंहिंजो वर्जन आहे, न हुअण त खपे असां वटि को नुमाइंदो हुजे ऐं पंहिंजो मौक़ो पेश करिया, अनफॉर्चुनेटली कोन्हे को। पर तव्हां छा था सम्झो, मतिलबु को हुननि जो अलॻि वर्जन आहे हिननि सॼे सूरत हाल ते? न, इन जो को अलॻि वर्जन न आहे, बल्कि आउं तव्हांखे ॿुधायां त जीअं हिते तव्हां वटि नथा अचनि, असां पाकिस्तान फिशर फोक फोरम जे तरफ़ां केतिरा सेमिनार कयूं था, असां बि डायलॉग जे तरह, असां बि रुॻो न खपे इन कोन था चाहियूं, असीं चाहियूं था त वेहनि असां सां गॾु डायलॉग कनि, सेमिनारनि में अचनि, माण्हुनि सां मिलनि। असां हर जॻह ते, असां बदीन में चऊं, असां गवादर ते बि पहुता आहियूं, गवादर में बलोचिस्तान फिशरी वारनि सां असां करणु कयो, कराची में पिया करियूं, ठटे में पिया करियूं, हैदराबाद, जिते बि तव्हां आहियो तव्हां अचो, विहो, ॻाल्हायो, माण्हुनि जी ॻाल्हि त ॿुधो, पर को गवर्नमेंट जो ऑफिशियल अचण लाइ तयारु न आहे। ॻाल्हि खे जारी रखंदासीं, वक़्तु नंढी ब्रेक जो। नाज़रीन, असां सां गॾु रहिजो।
वेलकम बैक नाज़रीन। जी जमाल, ब्रेक खां पहिरीं तव्हां ॻाल्हाए पिए सिंध गवर्नमेंट जी जेको रोल आहे हिन सॼे फिशरीज़ जे हवाले सां। हा, त मां बेसिकली इन ई ॻाल्हि ते पियो आहियो त बाबा फेडरेशन जे हवाले सां त फेडरेशन जा कहिड़ा सब्जेक्ट्स आहिनि। फिशिंग हिकिड़ो टोटली प्रोविंशियल लेवल ते, इवन समवेयर या त माना डिस्ट्रिक्ट लेवल ते बि हुजणु घुरिजे, पर प्रोविंशियल लेवल ते असां इहो चाहियूं था त पोइ बलोचिस्तान जा 700-750 किलोमीटर जो जेको ज्यूरिसडिक्शन आहे त बलोचिस्तान हुनजी फिशरी पॉलिसी ठाहे ऐं सिंध वारा सिंध जी ठाहिनि, उन खां पोइ उन्हनि जी पंहिंजी कोऑर्डिनेशन हुजे। मच्छी जी पॉलिसी में माना फेडरेशन न हुजणु घुरिजे त बाबा केतिरी मच्छी मारिजे, कीअं मारिजे, कहिड़ा ट्रॉलर अचनि, ॿाहिरिनि माण्हुनि खे ॿाहिरिनि जो त सवाल ई पैदा नथो थिए। हा, बाक़ी जीअं ॿिया नेचुरल रिसोर्सिस आहिनि, को ऑयल आहे समुंड में, का ॿिया नेचुरल रिसोर्सिस निकिरनि था, उन में अगरि फेडरेशन जी जेकॾहिं उहो आहे त उहो फेडरेशन पाण उन में करे, उन में माना सूबाई हुकूमत खे, पर फिशरीज़ सेक्टर में माना मेरीन फिशरीज़ डिपार्टमेंट फेडरेशन जो उन में छा थो वञे, माना फेडरल गवर्नमेंट जो छो डिपार्टमेंट हुजनि, छो उन्हनि जेको आहे सो हिकिड़ा ठाहे छॾनि जेके एडिशनल मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा टैक्स, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा अख़राजात माहीगीरनि ते अॻे ई जेको आहे सो हिकिड़ी कॉस्ट ऑफ इनपुट एतिरी वधी वई आहे, उनजो उहो हिकिड़ो अलॻि सां मेजर इशू आहे कॉस्ट ऑफ इनपुट जो जेको, जंहिंजे करे हिकिड़ी वॾो इनकम ते बर्डन पियो आहे। ॿियो वरी ई पॉलिसी जे लेवल ते आहे त इहा शइ अचे थी। ॿी शइ सवेर खां वठी असां हिकिड़ी फिश स्टॉक सर्वे जी ॻाल्हि कई पियो, त आउं चाहींदुसि त उहो थोरो हुजणु घुरिजे। त फिश स्टॉक सर्वे माना बेसिकली 1986 में पहिरीं फूड एंड एग्रीकल्चर ऑर्गेनाइज़ेशन करायो, जेका इंटरनेशनल UN जी ऑर्गेनाइज़ेशन आहे, त उन करायो। उन खां पोइ को फिश स्टॉक सर्वे न थियो आहे त ख़बर त पवे असांजे समुंड में कहिड़ा रिसोर्सिस आहिनि, केतिरी मच्छी आहे, कहिड़े क़िस्म जी मच्छी आहे, स्पेसिफिक जेको आहे सो उहो सर्वे थींदो। उन खां पोइ फिश स्टॉक सर्वे जी बेसिस ते असांखे रिसोर्सिस जी ख़बर पवंदी त असां वटि एतिरो स्टॉक मौजूदु आहे, उन मौजूदगी जे बुनियाद ते असां पॉलिसी ठाहियूं। माना इहा शइ हुजणु घुरिजे त बाबा हाणे असांखे केतिरा होड़ा छॾणु घुरिजनि। लॉन्च इहो ट्रॉलरनि जो त आउं वरी बि चवंदुसि त ट्रॉलर त कहिड़ी बि सूरत में न अचणु घुरिजे, ख़ासि तौर ते ॿाहिरियों ऐं लोकल असांजो को बि ट्रॉलर वग़ैरह न। हाणे स्पेसिफिक नेट्स हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ नेट्स आहिनि, का कंहिं झींगे जो नेट आहे, को वॾी मच्छी जो आहे, को सूअ मच्छी जो आहे, मुख़्तलिफ़ मच्छियुनि जा हिकिड़ा अलॻि सां नेट्स आहिनि, उन्हनि जी हिकिड़ी क्वांटिटी हूंदी। बाबा हाणे पर डे हेतिरी मेट्रिक टन जेको आहे सो फलाणी स्पेशली या झींगो मारियो वञे त असांजी साल जी केतिरी कंज़प्शन हुजे। माना अहिड़ो स्टॉक जो असां यूज़ करियूं जो माना असां पंहिंजे माहिगीरनि खे रोज़गार जो ज़रियो सस्टेनेबल हुजे ऐं उन सां गॾोगॾु उहो ग्रो बि कंदो रहे। हींअर सूरत हाल इहा आहे त माना असीं मेंटेन न पर ग्रो करियूं, छो जो घटि मारियूं ऐं वधीक बचायूं, छो जो असांजी हींअर हिन वक़्तु माना 70-80% रिसोर्सिस असांजा डिप्लीट थी चुका आहिनि। बाक़ी कुझु ट्रॉलर कुझु तव्हां ॾिसो, ऐं मजीद खां बल्कि इहो सवाल था कयूं त अॻे ई लॉन्च में खणी वेंदा त 1000 kg हिकिड़ो मिसाल आहे खणी ईंदा हुआ, फिश केज कंदा हुआ हिकिड़े ॾींहं में। रियल पोजीशन इहा आहे त हिकिड़ो त जेको सना जार इस्तेमालु थी आहे, इन करे ॿियो जेको असांजी नर्सरियूं ख़ासि जेके आहिनि, जेका जमाल तव्हां सां सवेर बि शेयर की ॻाल्हि, त असांजो जो इंडस डेल्टा आहे, हाणे हितां खां वठी यानी कुरंगी क्रीक खां वठी सीर ताईं असांजूं 17 जेके आहिनि सो बहितरीनु क्रीक्स आहिनि। उहे क्रीक्स जेके आहिनि सो सॼो दरिया सिंध ठाहिया आहिनि। हाणे उन्हनि ते जेके असां मैंग्रोव्स जा दरख़्त आहिनि तिमर जा, और कुझु जेकियूं बहितर नस्लूं जेके आहिनि, ख़ासि करे झींगे जी नस्ल जेकी आहे सो उन्हनि जे जड़नि में परवरिश पाए थी। त जेसीं ताईं इहे जेके शयूं आहिनि, 17 क्रीक्स जेके आहिनि, इन मंझि सने ॼार ते अगरि पाबंदी लॻी वेंदी त पोइ आउं सम्झां थो त काफ़ी हद ताईं जेको फ़र्क़ु पवंदो। असांजे MP महमूद आलम जामो वटि काफ़ी इन ते कोशिशि बि कई आहे, बाक़ाइदे उन ते पॉलिसी पंहिंजो नोटिफिकेशन बि आहे त इन मैंग्रोव्स जे एरिया जे अंदरि जेको आहे उहो बूलो गुजो या ॿिया जेका सना ॼार आहिनि उहो इस्तेमालु न कया वञनि। पर उते थींदो ईअं आहे त लोकल फिशरमैन थो करे न हू बि करे थो उन में ईअं आहे। माना हिकिड़ो पहिरीं त आउं सारी छो जो डाइवर्ट थियासीं फिश स्टॉक जे हवाले सां न, त अॻे जेका असांजी पर बोट केच ईंदी हुई, हाणे हुनजो पर बोट केच जो 80% डिप्लीट घटि थो अचे। माना अॻे अगरि 1000 kg ईंदी हुई त हाणे 200 kg मुश्किल सां थी अचे। हाणे उन जा कहिड़ा काज़ हुआ, जीअं सना जार डिस्ट्रक्टिव नेट्स आहिनि, उन में बि माना PFF जी हिकिड़ी ज़बरदस्त स्ट्रगल रही आहे ऐं उन जे हवाले सां हुन ते बैन लॻो गवर्नमेंट जो। पहिरीं बैन कोन हूंदो हुननि ते, पर उन्हनि खे रियलाइज़ करायो त बाबा जेको नेरो मेश साइज़ जो जेको आहे नेट आहे ऐं उहो जेको फिक्स करे छॾीनि था बूलो ऐं गुजो,
हिकिड़ा स्पेसिफिक टर्म्स आहिनि त उहे नेट जेके आहिनि से माना तबाही था कनि. उन जे करे पोइ गवर्नमेंट खे इहा शइ रियलाइज़ेशन कराई वई, गवर्नमेंट उन ते बैन हुयो. ऐं हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे जीअं असां त चऊं पिया त बाबा फेडरेशन खे छॾियो, प्रोविंसिस खे ॾियो, असांजी जेको आहे सो फिशरीज़ पॉलिसी उहे ठाहिनि, पर उन्हनि जी बि सूरत हाल इहा आहे त इम्प्लीमेंटेशन जेका करणी आहे उन ते बैन ते इफेक्टिव इम्प्लीमेंटेशन उहो गवर्नमेंट ऑफ सिंध जी आहे थ्रू मैरीन सिक्योरिटी एजेंसी, मेरीटाइम सिक्योरिटी एजेंसी जे थ्रू, उन जे थ्रू, पर उहा इम्प्लीमेंटेशन कोन पई थिए. उहो माना उन जे करे माना झींगे ते वॾे में वॾो जेको असरु पियो आहे झींगे ते या ॿियूं जेके स्पीशीज़ आहिनि फिश जूं, जिन जो जीअं मजीद भाई ॿुधायो पियो त माना हुननि जी हिकिड़ी मच्छीअ जो हिकिड़ो लाइफ सर्कल जो हिकिड़ो पार्ट जेको आहे उहो मैंग्रोव जे जड़नि में गुज़रंदो आहे, छो जो उते मैंग्रोव जा पता खाईंदियूं आहिनि. ऐं ॿियो वॾी मच्छी उन जे जेका फिश ब्रीड हूंदी आहे उनखे शिकार न करे सघंदी आहे. इन जे करे उन्हनि जो माना बच्चो जेको मच्छी अची कंदी आहे उहो जी मैंग्रोव जे फॉरेस्ट ऐं नेचुरल फॉरेस्ट हुआ. प्रोग्राम जो वक़्तु बि ख़तमु पियो थो. जमूर साहब, हिन सॼी ॻाल्हि ॿोल खां पोइ मतिलबु वेयर डू वी गो फ्रॉम दिस? तव्हांखे छा थो लॻे त गवर्नमेंट को नोटिस वठंदी या हाणे त फिशर फोक बि काफ़ी ऑर्गनाइज़ आहे, तव्हां बि ॻाल्हाईंदा रहो था मुख़्तलिफ़ फोरम्स ते, हीअ सॼी सूरत हाल केॾांहुं वेंदी? छा कंहिं हल ते पहुचंदासीं या ईअं ई ॿियनि शयुनि खे जीअं असां पंहिंजे मतिलबु लापरवाही जे करे ऐं केयरलेसनेस जे करे तबाह कयो आहे, फिशिंग इंडस्ट्री बि तबाह कंदासीं? अञा ताईं अहिड़ी ॻाल्हि कोन थो ॾिसां त हिन में इम्प्रूवमेंट आया, पर असांजो कमु आहे रड़ियूं रुंबू करणु सो करियूं पिया. असांजी कोशिशि इहा खपे त मोटिवेट करिणो आहे माण्हुनि खे. उन में आउं सम्झां थो त फिशर फोक तमामु सुठो कमु कयो आहे ऐं अञा बि अॻिते वधे. हिकिड़ो त पॉलिसी ठाहे गवर्नमेंट खे मोकिलियो अथनि, हाणे उन्हनि खे जेकॾहिं ऑब्जेक्शन आहे त असांखे हिननि खे विहारींदो त चवनि त भाउ इहे ॻाल्हियूं पॉसिबल कोन्हे ऐं हीअ नथा करे सघूं, अव्हांजो मौक़िफ़ छा आहे, उहे डायलॉग कनि. पोइ हुन में जेकी कठिन सकिन सरकार बनाइण वारी आहे ख़ुदि ई करे, पर जेकॾहिं पॉलिसी पाण नथा बनाइण, उन्हनि खे ठही ठुकी मिली आहे त उन ते गौर करणु खपे उन्हनि खे. ऐं ॿी ॻाल्हि अव्हां जे हिन प्रोग्राम जे तवस सां सरकार खे चवणु चाहींदुसि त पुल गुज जे असां मुखालफ़त करियूं था ऐं चऊं था त इहे न हुजनि, डिस्ट्रिक्ट नेट्स जेके आहिनि से ख़तमु थियणु खपनि. पर जेके उते माण्हू मुतासिर थिया आहिनि या पुल गुज ॿधनि पिया, उन्हनि खे चवंदा त अव्हांजे बचे खे न खारायो या अल्टरनेट उन्हनि खे रोज़गार जे लाइ हींअर जेका एक्वाकल्चर में पॉलिसी ठहे पई उन्हनि में हुननि खे जेके ओरिजिनल माहीगीर आहिनि तंहिंखे नो हाउ ॾेई ऐं उन्हनि खे ज़मीन ॾेई को लोन वोन खणाए ॾिजे त उन्हनि जो रोज़गार जो हिकिड़ो ज़रियो बंदि थिए थो त ॿियो उन्हनि जो रस्तो खुलणु खपे. सो उन्हनि जी सिफारिश असां कंदासीं त उहो उन्हनि खे मिलणु खपे. ऐं पॉलिसी ते बि असां त केतिरो थो कनि, ज़रूरु मीडिया हाणे फौरन पहुचे थी कम जे कननि ते, ऐं जेकॾहिं ग़लति आहियूं त असांखे ॿुधाइनि वेही डिस्कशन करणु. जी मजीद साहब, तव्हां छा चवंदो कंक्लूजन में? तव्हांजा आख़िरी रिमार्क्स छा हूंदा? जीअं जमाल बि चयो त जेके फिशरमैन जिथां बि डिसलोकेट थियनि था, उहे मंछर जा हुजनि या के ॿी जॻह तां, त उहे वरी बि उहो ई कमु कनि था. हाणे जेकॾहिं ईअं मच्छी मारण जो जेको कमु उहो एॾो डिस्टर्ब थियो, डैमेज थियो, त पोइ मोहाणा छा कंदा? उन्हनि जो ॿियो धंधो इन खां सवाइ आहे कोन, उहे कंदा वरी फिशिंग. पर जेकॾहिं गवर्नमेंट इन शइ खे सम्झां थो त ख़ुलूस नियत ख़ुलूस दिलि सां न ॾिसंदो त इहा हिकिड़ी शइ तबाही ॻोल्ही जेकी आहे सो वञे पई. हाणे इन्हनि जा माण्हू जेके बेरोज़गार थींदा त पोइ हुन अल्टरनेटिव नेट कहिड़ो हूंदो? इन करे जीअं जामूर साहिबु चयो त जेके मच्छीअ जे बचाइण जा तरीक़ेकार आहिनि, जेकॾहिं एक्वाकल्चर गवर्नमेंट मुतारिफ़ कराए थी आहे त जेके मैंग्रोव जे एरिया में ख़तरनाक ॼार जेके इस्तेमालु कनि था त उहो जेके आहिनि सो होॾां वञी एक्वाकल्चर जो फ़ाइदो हासिलु कनि, उनखे गवर्नमेंट लोन ॾेई, पर उहो ओरिजिनल फिशरमैन हुजनि. ईअं न त के ॿाहिरां खां आया, के पिशावर खां आया, के मुल्क खां ॿाहिरां आया, या जेका असांखे वधीक जेके क़रीब हुआ गवर्नमेंट जेके माण्हू उन्हनि खे ॾेई छॾिना, जेके हुन में आहिनि इनवॉल्व. त जीअं इंडस डेल्टा ऐं असांजूं जेके क्रीक्स बचंदियूं त हुन मां पैदावार जेकी आहे सो वधंदी. उन खां पोइ जेको आहे सो असांखे ई सोचणु खपे त जेकी फिशिंग लाइ बूट बने थी उन ते कम से कम मां चवंदुसि साल त बैंड हुअणु ई घुरिजे, त नयूं बूटियूं जेके आहिनि सो न अचनि, न बननि. उन खां पोइ फिशर फोरम ऐं हुकूमत सिंध भले वेह उहो पाण ॻाल्हाए, पोइ उन तादाद मुक़ररु करे, ओरिजिनल जेके असल जेके माहीगीर आहिनि जेको कराची जे किनारे तां सदीअ खां आबाद आहिनि और कराची जो नालो बि माई कराची जे हवाले सां उन ई जे दम सां आहे, त
त इन माहीगीरनि जे शहर जा जेके वेठल जेके माण्हू आहिनि उन्हनि खे इन्ही तरीक़े सां आबाद करे छो हुननि जे रोज़गार खे बचायो वञे। राइट, महिरबानी। जमाल, तव्हां छा चवंदो हिकिड़ो त अल्टरनेटिव पॉलिसी तव्हां ॾिनी आहे हुकूमत खे, जी हा, हिकिड़ी सजेस्टेड हिकिड़ो प्रपोज़ल, पूरो पॉलिसी फ्रेमवर्क तव्हां पूरो सस्टेनेबल फिशरीज़ पॉलिसी हिकिड़ो असां ठाही आहे। तव्हां छा था सम्झो उनजो मुस्तक़बिल छा थींदो ऐं हीअ सॼी सूरत केॾांहुं पई वञे? इहो ॾाढो ॾुखियो सुवालु आहे, छो जो इहो असां पंहिंजे तौर ते कोशिशूं कयूं आहिनि। फिशर फोक वॾे पैमाने ते कम्यूनिटी पार्टिसिपेशन कराए, हिकिड़ियूं डिस्कशन्स कराए, एक्सपर्ट्स इनपुट विझराए, जामूर साहब ऐं ॿियनि काफ़ी कम्यूनिटी लीडर्स जा जेको आहे हुन में इनपुट आहे त बाबा हिन माहीगीरीअ जे जेको आहे, छो जो जेसिताईं असां वटि हिकिड़ो विजन न हूंदो त हिकिड़ो फिशरीज़ जो बि त हिकिड़ो विजन आहे न। पॉलिसी माना ईअं न ठाहियो त बाबा एतिरी शइ हीअ शइ मूंखे हेतिरा ट्रालरनि खे असां ॾिनो, इहा पॉलिसी न हुजणु घुरिजे। डीप सी फिशिंग पॉलिसी, हिन खां जॾहिं पुछंदो फिशरीज़ पॉलिसी छा आहे, चवंदा असां डीप सी फिशिंग पॉलिसी ठाहियो आहे। गवर्नमेंट ऑफ सिंध वटि जॾहिं ॾिसंदो त ॾेखारींदा तव्हांखे हिकिड़े पेज ते 2 पैरानि में लिखियलु हूंदो नोटिफिकेशन, उहो पॉलिसी ठाहे छॾंदा आहिनि गवर्नमेंट ऑफ सिंध। बाबा किथे तव्हां माण्हुनि सां कंसल्ट कयो, पीपल्स पार्टिसिपेशन कयो, ऐं असां पीपल्स पार्टिसिपेशन ते वॾो यकीन रखूं था। बल्कि आउं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां हिन फोरम जे हवाले सां त दोस्तनि खे या इंफॉर्मेशन जे पाकिस्तान फिशर फोक फोरम जे हवाले सां त असांखे तक़रीबन कोई 120 असांजा यूनिट आहिनि थ्रू आउट द कंट्री। ऐं माना हाणे फिशर फोक फोरम रुगो सिंध में न, बलोचिस्तान में न, पर पंजाब में ऐं NWF में बि असांजो हिकिड़ो यूनिट खुली चुको आहे। अच्छा, त हीउ हिकिड़ो वॾो असांजो हिकिड़ो माना नेटवर्क आहे। जेको असांजो ठेकेदारी जो मसइलो हूंदो उहो बि सॼे थ्रू आउट पाकिस्तान असां जेकॾहिं हुनखे स्ट्रगल कंदासीं, चाहे उहो समुंड जो मसइलो हूंदो, तॾहिं माहीगीरनि खे असां हिकिड़ो यूनाइट कयो आहे। माहीगीरनि खे असां उन्हनि खे आंदो आहे, उन्हनि खे रियलाइज़ कयो अथऊं, उन्हनि जी पंहिंजी उन्हनि जो इनपुट विझी या सस्टेनेबल फिशरीज़ पॉलिसी ठाही अथऊं। उन्हनि जे इनपुट सां, उन्हनि जे ई जेको आहे आधार ते असां हेॾी सारी जदोजहद कई आहे। रेंजर्स जी हेॾी वॾी कामयाबी, उन खां अलावा ठेकेदारीअ जा जेको आहे सो असां उनखे तमामु कमज़ोर करे छॾियो आहे। पर ख़बर न आहे त हुकूमत कूड़ा ऐलान करायो, टीवीअ ते अचो, एडवाइज़र अची ऐलान त करे थो वञे हलियो त बाबा असां जेको आहे सो 14 जुलाई 2005 ते ऐलान कयो जादम मंगरी साहब त बाबा हाणे असां जेको आहे सो ठेकेदारी ख़तमु था कयूं ऐं लाइसेंस इशू कंदासीं, ख़तमु न थी आहे, पर अञा ताईं हुननि नोटिफिकेशन जारी न कयो आहे। अच्छा, ऐं ऑन बिहाफ ऑफ पाकिस्तान फिशर फोक एंड फिशर फोक कम्युनिटी थ्रू आउट द कंट्री That's very surprising because असां सम्झूं पिया शायदि जेको अख़बारनि में अञा ताईं आयो नोटिफिकेशन हुकूमत, न ॾिनो आहे। अञा ताईं कुझु जॻहि ते उहा शइ पंहिंजी जाइ ते राइज आहे, त उनजे असीं कंप्लीट हिकिड़ो नोटिफिकेशन उनजो जारी कयो वञे। न त उनजे हवाले सां असांजी हुई हिकिड़ो असां वर्ल्ड सोशल फोरम में इहा शइ अनाउंस करे चुका आहियूं त PFF पंहिंजी स्ट्रगल वरी शुरू कंदी ठेकेदारी जे हिसाब सां। बहरहाल इहो हिकिड़ो माना इनलैंड जो पासो हो। समुंड जे हवाले सां असांखे मूं जीअं ॿुधायो हिकिड़ो विजन जेसिताईं न ठाहींदासीं, छो जो हेसिताईं 50-56 सालनि 58 सालनि जी उमिरि में लेक ऑफ विजन जे करे असांजा रिसोर्सिस अची अहिड़ी तबाहीअ ते पहुता आहिनि जो हाणे उहो माण्हू जेको ॿाहिरां आयो आहे उहो त हलियो वेंदो हलियो, वरी ॿिए पासे वेंदो हलियो, वरी को ॿियो कमु कंदो। पर असुल में अफेक्ट ई जेको माण्हू आहे, जेको ॻोठु ठाहियो वेठो आहे, जेको सदियुनि खां मच्छी मारींदो अचे थो, जंहिंजूं अॻियां केतिरियूं जनरेशन्स उहे मच्छी उन्हनि खे मारणी आहे, उहो ॿियो को कमु कोन थो करे। त उन जे रोज़गार खे बचाइण जे लाइ असांखे जेको आहे हिकिड़ी विजन जी ज़रूरत आहे। ऐं विजन असां तॾहिं ठाहींदासीं जॾहिं हुकूमत पार्टिसिपेशन ते यकीन रखे। जेकॾहिं वेही इस्लामाबाद में पॉलिसियूं ठाहींदा या गवर्नमेंट ऑफ सिंध वारा जेको आहे सो वेही पंहिंजे उन जा ब्यूरोक्रेट्स, छो जो टेक्निकल माण्हू आहिनि कोन, ब्यूरोक्रेट्स आहिनि, CSS करे आया, कंहिं न कंहिं डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट ग्रुप में आया, उन्हनि जेको आहे सो वेही जेका माना ही सम्झो त मुग़लनि जो दौरु थियो, जेका शइ उन्हनि खे जीअं लॻी ब्रिटिशर्स जो दौरु उन्हनि करे छॾी, उहो सही थी वियो। न ईअं कोन्हे। मोहतरम जमाल शरो, थैंक यू सो मच। साईं हाजी शफीक मंजामुट साहब ऐं मजीद मुठाणी साहब, तव्हां टिनियूं तव्हां घणी महिरबानी फॉर जॉइनिंग अस टुडे। नाज़रीन, असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो। आई होप कि काफ़ी नयूं ॻाल्हियूं तव्हांखे ख़बर पई हूंदी हिन फिशरीज़ ऐं फिशरमैन जे मसइलनि जे हवाले सां। फॉर मी इट वॉज़ रियली शॉकिंग कि जेके ट्रेलर्स ॿियनि मुल्कनि में जिन ते बैन आहे, ईस्ट एशिया में बैन आहे, यूरोप जे कुझु मुल्कनि में बैन आहे, उन्हनि ट्रेलर्स खे इजाज़त ॾिनी पने असांजे कोस्टल एरिया में तो फिशिंग कनि। ऐं जीअं महिमान तव्हांखे ॿुधायो त उहे असांजे फिशिंग इंडस्ट्री खे जेके स्पेशीज़ आहिनि उन्हनि खे डिस्ट्रॉय पियूं कनि। वी होप के असांजा जेके पार्लियामेंटेरियंस आहिनि सिंध में ऐं वफ़ाक़ में असेंबली में इन्हनि मसइलनि ते आवाज़ उथारींदा। मुश्ताक इजाज़त, ॿिए हफ़्ते। अल्लाह भाई।